सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद दारो एतराफ़ करे वरितो आहे त उन्हनि 150 खां वधीक मुलाज़िमनि खे क़ानूनी तक़ाज़ाऊं पूरियूं करण खां सवाइ भर्ती कयो आहे, पर हुननि सिर्फ़ 23 मुलाज़िमनि खे नौकरियुनि खां फ़ारिग़ कयो। अदालत जे पुछण ते यूनिवर्सिटी इंतजामिया वधीक 150 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण ते रासपो ॾेखारियो आहे। सिंध हाई कोर्ट बरतरफ़ी खे चैलेंज कंदड़ यूनिवर्सिटी मुलाज़िमनि जे केस में यूनिवर्सिटी जे ॾिनल रासपे खे तस्लीम न कयो आहे ऐं केस जी ॿुधणी 5 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। जस्टिस महमूद ए खान ऐं जस्टिस अदनान करीम मेमण ते ॿधल बेंच केस जी ॿुधणी कई, जंहिं में दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील एडवोकेट मीर अहमद मंगरियो अदालत खे इस्तदा कई त दरख़्वास्त गुज़ारनि जो मुस्तक़बिल यूनिवर्सिटी हवाले न कयो वञे, छाकाणि त सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया अदालत में दुरुस्त सूरतहाल पेश न कई आहे ऐं उहा दरख़्वास्त गुज़ारनि खे नाजाइज़ तौर बेरोज़गार करणु चाहे थी। सर, सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जे अपॉइंटमेंट जो इशू हो कोर्ट में ऐं जिन खे मौजूदा वीसी जेको मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो साहब आया उन्हनि खे कढी छॾियो ऐं बज़ाहिर त नालो उन्हनि खे पिया ॾियनि त जेको आहे सो असां इहे जेके माण्हू कढिया आहिनि इहे रिकमेंडेशन तहत कमेटी जे कया आहिनि, पर ईअं हो कोन दरअसल। गुज़िरियल तारीख़ ते छा थियो इन में त हाई कोर्ट के सरकारी वकील जो यूनिवर्सिटी के रिप्रेजेंट करे तो उन बुधायो तो साईं बुरफत साहब जो वाइस चांसलर हो जो वो हलो उन फतेह मोहम्मद बुरफत उन ये अपॉइंटमेंट एकड़े डी में एकड़ी दरख्वास्त वठी उन्हनि खे न फ़क़त नौकरी ॾिनी पर पको करे छॾियो। असां कोर्ट के पॉइंट आउट किया तो सही ईअं कोन्हे, हिकिड़ो तो वाइस चांसलर जा इख्तियार ने अपॉइंटमेंट करण जा, उन्हनि खे रेगुलर करण जा उन्हनि जा अख्तियार ने, जेकॾहिं उहे उन इन कया न तो उन्हनि जे इन अख्तियारनि मुतलिक़ आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि कोर्ट पाण पॉइंट आउट कई त बाबा जेके हिन 2016 माना फतेह मोहम्मद बुरफत जे टाइम में जेके अपॉइंटमेंट्स आहिनि उन्हनि सभिनी अपॉइंटमेंट्स जो रिकॉर्ड खणी अचो। अॼु तक़रीबन 150 माण्हुनि जो रिकॉर्ड उते पेश कयो वियो, जंहिंमें यूनिवर्सिटी पाण इहो मञियो आहे त इहे सभु अपॉइंटमेंट्स जेके असां ड्यू प्रोसेस में न आहिनि कयूं, ड्यू प्रोसेस में न कयूं माना असां हुनजी एडवर्टाइज़मेंट कोन कई आहे, असां उन्हनि खे जेको आहे सो टेस्ट कान वरिती आहे, असां उन इंटरव्यू न कया आहिनि, पर उन्हनि खे असां ईअं अपॉइंट कयो आहे। हाणे हिकिड़ा माण्हू कोर्ट जो चवणो त हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके ड्यू प्रोसेस में न थिया आहिनि, उन्हनि खे तव्हां कुझु कोन था चओ, हिकिड़नि खे तव्हां चयो इहा तव्हांजी ॿी अखियाई आहे, इहा कोर्ट जो चवणो त इहा असां हलणु कान ॾींदासीं। हिकिड़ो ई सिस्टम एडॉप्ट करिणो पवंदो, पोइ माण्हू रखणा पवंदा या माण्हू कढणा पवंदा। इहा जेका प्रोसीडिंग थी नेक्स्ट डेट ते इन पॉइंट ते रखियो अथनि त आया सभिनी यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जो जेके कानूनी तौर ते अपॉइंट न आहिनि, सिर्फ़ु उन्हनि जो मसइलो ॾिसणो आहे, या हींअर तक़रीबन 18 खां 20 ॼणा जेके नौजवान आहिनि, बल्कि 20-25 थींदा जेके जिन जा मुलाज़िम आहिनि, जिन जी अपॉइंटमेंट्स आहिनि, रुगो उन्हनि जो अपॉइंटमेंट्स चेक थींदियूं। असां सम्झूं था त यूनिवर्सिटी जो इहो मामिलो उहा इंतज़ामिया जेका कुझु माण्हुनि खे त पंहिंजे नेपोटिज़म जे बुनियाद ते नौकरियूं ॾिए थी, मराहतूं ॾिए थी, उन्हनि जा जेको आहे सो पको थी करे उन्हनि खे, ऐं कुझु माण्हुनि खे पसंदि न हुजण जे बुनियाद ते कढी थी छॾे, इहा शायदि हिन कोर्ट जे आर्डर खां पोइ हलणु न ॾिनी वञे। 150 खनि माण्हुनि जी लिस्ट आहे जेका उन्हनि तरीक़ेकार तहत अपॉइंट न थिया आहिनि, उहा लिस्ट आहे, इहा जेका 2016 जी आहे, इहा त 2016 जी आहे। उन खां पहिरीं वीसी जी जेकॾहिं तव्हां ॾिसंदा उहो उन खां तइदाद अञा वधीक आहे जेको हुननि बग़ैर क़ानूनी फॉर्मेलिटीज़ पूरी करण जे करे अपॉइंटमेंट कयूं।